जने हुजूर जी विलादत थी दाई शिफा हुजूर सा गद हुई अम्मा आमना सैन सा गद हुई हुजूर जी विलादत महल मारे तवज्जो कजे दाई शिफा थी चे खोड़ सारा व्यम कराया औरतुन के पर हे व्यम अजीब हो तवज्जो है आखिरी गाल तो बयान किया जने हुजूर जी विलादत थी जे मां कपड़ो खयम बार जमंदो आ त गंदगी सा भरल हुंदो आ मां बार के साफ किया जे जने हुजूर ते नजर पई मां डिठुम त हुजूर त बिल्कुल साफ ए पाक हो जे मां जुम हे त अजीब बारा जे हुजूर जी विलादत थी सजो घर नूर सा भरजी वियो जे मां जुम हे त अजीब बारा तवज्जो कजे दाई शिफा थी चे हुजूर जी विलादत थी मुझे दिल में ख्याल आयो तो भला बार जो नाड़ो कटबो नाड़ो कटिया मां डिठुम त अल्लाह जे महबूब नबी जो नाड़ो मुबारक पे कटल हो सुभान अल्लाह चओ त वधा दाई जदी अजीब बारा कि मां चुम भला सुरमो पाराया सुरमो खई जो हुजूर जी अख ते नजर पई दिसा त अल्लाह पंहिंजे महबूब के सुरमो बि पाराए मोकलियो आ बार त अजीब आ जे हुजूर जी विलादत थी मां डिठुम हुजूर जी पेशानी सजदे में हुई अब छा में हुई सजदे में बता दुनिया वारा चवंदा नहीं पेशानी त सजदे में हुई पर खबर नहीं आका कंहिंजो पे सजदो करे दाई शिफा थी चे पेशानी सजदे में हुई अशद आंगुर मथे हुई सुभान अल्लाह दा चो मोहब्बत सा पेशानी सजदे में हुई अशद आंगुर मथे हुई मुझे आका जो दुनिया वारन के पैगाम वो दुनिया वारो मां मोहम्मद करीम बे अल्लाह जो सजदो करन आयो हां तहां के बे अल्लाह जो सजदो सिखाण आयो हां हुजूर जी विलादत थी काबतुल्लाह जे अंदर जगह बुत पिया हा ऊंदे मुहती जमीन ते किरिया हुजूर जी विलादत थी केसरे किसरा जा किंगरा जमीन बोझ थी विया हुजूर जी विलादत थी फारस जे अंदर जगह बाह भी बरे 2000 साल खां बाह विसामी कोन हुई झटके सा वो बाह विसामी वई दुनिया जो कुफर परेशान होते छातो थे यो दुनिया वारन के पैगाम हो दुनिया वारो शिरको बिदत जी रात खुटण वारी आ हाने अल्लाह जे तौहीद जो सिज तुलू थियण